अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे सकरन मां ख़बर अथव सकरन जे भरिसां ॻोठ माड़ी जलपाड़ी में पिपे शहीद भुट्टो पारां जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 3 सालगिरह जे मौक़े ते अज़ीम आलीशान जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में पिपे शहीद भुट्टो सिंध जे अॻवाननि सावें कारकुननि ऐं इलाइक़े वासियुनि जी भरपूर शिरकत। उन मौक़े ते जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जी सालगिरह जो केक काटियो वियो। शहीद मुर्तज़ा भुट्टो जे क़ातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। जलसे खे शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान काज़ी मुमताज़ चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो समेत सिंध जे लखनि माण्हुनि शहादतियूं माणियूं, पर अमर आॾो कंध न झुकायो। वोट सां कॾहिं बि तब्दीली न ईंदी, हाणे इनक़लाब जी ज़रूरत आहे। पीपी शहीद भुट्टो अॻवान मजीद सियाल चयो त मुल्क जे माण्हुनि सां हुकुमराननि नाइंसाफ़ियुनि जी इंतिहा करे छॾी आहे। कोरोना वायरस जो ड्रामो रचाए सिंध हुकूमत आवाम जो पैसो लुटे रही आहे। शहीद भुट्टो अॻवान मैडम फिरोज़ा लाशारी चयो त अॼु तारीख़ खे ॾिसंदो त शहीद भुट्टो ऐं शहीद जे रतन सां रंगियल आहे। असांजो क़ाइद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो दिलेर लीडर हो जंहिं फांसी घाट खे चुमी ॾेई फांसी चढ़ियो ऐं लबैक चयो। शहीद भुट्टो अॻवान मिठल जरबानी चयो त असांखे भली टॉर्चर सीलन में तशद्दुद कयो, पर असां पंहिंजे क़ाइद शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे ॾसियल राह तां हरगिज़ हटी नथा सघूं। उन मौक़े ते रहीम खोसो, मंसूर जरबानी, गाज़ी नजीब चांडियो, शौकत बाणजो ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब कयो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajratnews.com।